बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माउनि की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। भाई लहणे खे इन रीत प्रीत सां शेवा कंदे जॾहिं 3 वर्य गुज़रिया तॾहिं साहिबनि इन खे घर जी ख़बर सुध लहण लाइ आज्ञा कई। स्वामिन जी आज्ञा इन खे फेरणी न हुई, तंहिं करे सिर निवाए नमस्कार करे अडोल ध्यानदारे खंडूर देश में पहुतो ऐं घर में पहुची पंहिंजे सॼे परिवार सां मिलियो। सभिनी खे कंठ सां लॻाए प्रेम सां गॾियो। माण्हू इन जो सुशील सुभाउ ॾिसी प्रसन्न थिया। हुननि सां गॾु खंडूर ग्राम जो तख्तमल जो सुभाउ जो उत्तम ऐं संत शेवियो निमिरता वारो हो, सो बि उते आयो, जो भाई लहणे खे वंदना करे परियां वञी बीठो। भाई लहणो हुन सां भाकुर पाए मिलियो, जंहिं करे हुन जे हृदय में भक्तीअ जो सलो पैदा थियो ऐं नाम जो रंग लॻुसि। भाई लहणो हुननि जे श्रद्धा वधाइण लाइ ही शब्द उचारियो। श्री मुखवाक सुई मेला पहला। जिनको बाडे भाव तिना सवारसी, सुखी करे पसाव दुख विसारसी, सहसा मूले नाय सर पर तारसी, तिना मिल्या गुर आए जिनको लिखिया, अमृत हरि का नाम देवै दीख्या, चालय सतगुरु बाय भवै न बीख्या, जाकौ महल हदूर दूजे निवै किस, दर दर वानी नाय मूले पूछे तिस, छूटे ताको बोल साहिब नदर जिस, अलय आणे आप जिस नाही दूजा मते कोई, डाय उसारे साज जाने सब कोई, नाम नानक बख्शीस नदरी करम होई। अर्थ, जिन जे अंदर में भाव आहे उन्हनि खे सतगुरु सुधारींदो, उन्हनि जा सुख वधाए दुख मिटाए नेठि उतारींदो। उन्हीअ में बिल्कुलु संसो कोन्हे, पर गुरु उन्हीअ खे मिलंदो जिन खे आदि खां अहिड़ो लेख लिखियलु हूंदो। अमृत रूपी हरिय जे नाम जो उपदेश बि उन्हीअ खे मिलंदो, जे साहिबनि जे आज्ञा मूजिबि हलंदा। जेके साहिबनि जी आज्ञा मञण वारा आहिनि उन्हनि खे किथे बि पुछण वारो कोन्हे। जिन ते प्रभुअ जी कृपा आहे हू मोकिले अथवा घुराए पाण थो। ड्राइण ठाहिण ऐं सुधारण सबकी पाण थो ॼाणे। गुरु नानक साहिब जन फरमाइनि था त नाम जी बख़्शीश कर्मनि जे अनुसार थिए थी, वॾ भाॻियुनि खे ई नाम जी ॾात मिले थी। भाई लहणे जा वचन ॿुधी सभिनी जी मत भाव भक्तीअ में विझी वई। आख़िर सभु मोकिलाए पंहिंजनि घरनि में रवाना थिया। भाई लहणो घर में रहियो, पर हिकु हंधि आराम न ईंदो हुअसि। जीअं चकोर खे चंद्रमा जे मुख ॾिसण जी चाह थींदी आहे, जीअं सूरजमुखी गुल सिज जे ॾिसण खां सवाइ ॿूटियो पियो हूंदो आहे, तीअं पंहिंजे प्रीतम ॾिसण खां सवाइ भाई लहणो पंहिंजा नेत्र फेराईंदो रहियो। नेठि सभिनी खां प्रीत सां मोकिलाए पंधु पियो। पंधु कंदे कंदे जल्द अची करतारपुर पहुतो। जीअं नांग विञायल मण पाए ख़ुशि थींदो आहे, तीअं ई गुरनि जो दर्शन करे आनंद खे प्राप्त थियो। महाराजन घणो सत्कार करे पुछियुसि त छो लहणा जल्द हलियो आहीं, घर में प्रेम न लॻई छा? भाई लहणे चयो त तव्हीं ॼाणी ॼाणार आहियो, अचण वञण मुंहिंजे अख़्तियार कोन्हे। जीअं डोरीअ जे अधीन लॻड़ आहे, जेॾां छिकबो अथसि तेॾां छिकबो आहे, अहिड़ीअ तरह
मां पिण परवस आहियां। ईअं चई शेवा में लॻी वियो ऐं दर्शन करे आनंद में गुज़ारण लॻो। गुरु ग़रीब नवाज़ ॿनीअ जो कमु कराईंदा हुआ, जंहिंमें अनेक सिख शेवक ऐं कुड़मी अची कमु कंदा हुआ। देग जो कमु कुशादीअ दिलि सां कंदा हुआ। सुबुह खां वठी पहर राति गुज़रण ताईं भंडारो खुलियल रहंदो। देश विदेश खां संगत जूं टोलियूं साहिबनि जे दर्शन लाइ ईंदियूं हुयूं। जहिड़ी कामना रखी ईंदा हुआ सा साहिबनि वटि पूरी थींदी आहिनि। हिकिड़े दफ़े चइनी दिशाउनि खां बिल्कुलु घणी संगत आई, जंहिंजो शुमार लिखण खां ॿाहिरि हो। हर हिकु दर्शन कंदो हलियो पियो वियो ऐं जेका कामना जंहिंखे रखी सा बिना संसे पूरन थे थियनि। नेठि राति थी। माण्हुनि करतारपुर जे चौतरफ़ डेरा कया। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ गजगोड़ थींदी अची बरसाति पई, जा सारी राति पवंदी रही, पर ॾींहुं बि बस कान हुयसि। वरंदे ॿिए ॾींहुं बि बस कान थी। 2 ॾींहं 2 रातियूं खूब मींहुं वसियो। मींहुं त चङो, पर माण्हुनि खे बुख ॾाढो व्याकुल कयो, जो भोजन ठाहिण जेतिरी वांदकाई कान पे मिली सघी। जेॾां तेॾां अछ ई अछ लॻी पई हुई। सचा पातशाह प्रभु धर्मशाला में विराजमान हुआ। उते बि माण्हुनि जी ॾाढी भीड़ लॻी पई हुई। बाबा श्रीचंद ऐं बाबा लक्ष्मीदास साहिबजादा ऐं भाई लहणो संदन वेझो ऐं ॿी सारी ख़ल्क चौधारी वेठा हुआ। सभु कुझु ॼाणहार साहिबनि ॾिठो त सॼी संगत बुख में ॾाढी परेशान थी रही आहे ऐं माण्हू बिल्कुलु लाचार थी पिया आहिनि। तॾहिं श्री सतगुरनि सभिनी दासनि में उत्तम शरीर भाई लहणे खे आज्ञा कई त हे भाई लहणा, ॿाहिरि जेके किरड़नि जा वण बीठा आहिनि न, तूं उन्हनि खे धूणे सॼी संगत खे खाराए ड्रव कराए। इहे वचन ॿुधी भाई लहणो बिना देर जे सारी संगत खे पुठियां करे दरवाज़े खां ॿाहिरि निकितो ऐं डुकी वञी वणनि ते चढ़ियो ऐं ज़ोर ॾेई टारुनि खे धूअण लॻो त मंझांसि लॾूं, जिलेबियूं, मालपुड़ा, पूरियूं किरी पयूं, जिन खे ॾिसी सभु ॾाढे अचरज में पइजी विया ऐं चवण लॻा त साहिबनि जी महिमा वॾी आहे ऐं हू त अॻे ई तमामु बुखायल ऐं व्याकुल हुआ, से जंहिं हथ में खणी खाइनि त छा आनंद भोजन में हो, जंहिंजो बयानु करण खां ॿाहिरि हो। केरु गुरूअ जी गत ॼाणे, सभई धन गुरु नानक जो शब्द उचारींदा रहिया। जॾहिं सभिनी खाई ड्रव कयो तॾहिं भाई लहणो मोटी सभु संगत पुठियां करे धर्मशाला में पहुतो ऐं प्रेम में गदगद थी साहिबनि जे अॻियां दंडवत करे सौं थी सुम्ही पियो। तंहिंखां पोइ संगत बि मथो टेकियो, जिन में परम सुखकारी श्रद्धा जागी ऐं अजब में पई पाण में चवण लॻा त अॻु कॾहिं बि ईअं न थियो आहे जीअं अॼु असांखे साहिबनि वणनि मां भोजन खाराया आहिनि ऐं साहिबनि खे पूरन कलावान सम्झी घणो ख़ुशि थिया ऐं ॿिया बि अनेक माण्हू आणे सतगुरनि जे चरणनि में निमायूं। सुखदायक साहिबनि वटि हमेशह माण्हुनि जी एतिरी त भीड़ लॻी पई हूंदी हुई, जो जंहिं वक़्तु केॾांहुं बि सतगुरु वेंदा हुआ त माण्हू संदन पुठियां हज़ारनि जे ताइदाद में वेंदा हुआ। सिख प्रेम सां शब्द ॻाईंदा ऐं पढ़ंदा हुआ। राजा वेण, जंहिंजे राज अंदरि हमेशह पाप कर्म थींदा हुआ, जंहिंजे राजधानीअ में अनेक चोर, दुष्ट ऐं ॿियूं अनेक ख़राबियूं थींदियूं हुयूं, जंहिं सतयुग में कुझु काल कलयुग वर्तायो हो, जंहिं वटि न को सच ऐं कूड़ जो न्याय हो ऐं न धर्म न कर्म, ॼण की उहो रहियल अरसो सतयुग जो श्री गुरु महाराजन हिन कली काल में वर्ताए ॾेखारियो, जंहिंमें जिते किथे सत्संग थींदो रहियो ऐं माण्हू सतनाम जो सिमरन कंदा सुखी थिया ऐं प्रेमी लोक पाण में गॾिजी कीर्तन कंदा ऐं वीचारींदा हुआ। हिकिड़े दफ़े जो ज़िक्र आहे त थधि जे मौसम में जॾहिं सीउ बिल्कुलु घणो हो तॾहिं बरसाति बि अची पई। सचा पातशाह दरिया में बीठा हुआ। भाई लहणो ॿाहिरि कंधीअ ते वेठो, जंहिंखे अची थधि खयो। कपिड़ा मींहं में भिॼी वियसि ऐं सर्दीअ जो झूटो अची वियुसि। शरीर थधि जे सबबा ॾकण लॻुसि ऐं ॾंद सीटिजी वियसि ऐं बेहोश थी ज़मीन ते किरी पियो ऐं सतगुरनि जा कपिड़ा
जे हथ में वस से हेठि किरी पिया। स्वामी उन वक़्तु ॿाहिरि निकिता ऐं पंहिंजे प्यारे खे, जंहिंजा कपिड़ा भिनल ऐं सभु अंग अचेत हुआ, बेहोश पियल ॾिसी पंहिंजो पवित्र चरण कमल हिन जे शरीर ते रखियो, जंहिंजे रखण शर्त सभु शर्दी हटी वियसि। बदन में गरमाश अचणु लॻसि ऐं होश में आयो। साहिबनि खे पंहिंजे अॻियां बीठो ॾिसी उथी चरण वंदना कई। सतगुरनि पुछियसि त तोसां कहिड़ो हाल थी गुज़रियो आहे? भाई लहिणे ॿई हथ जोड़े वेनती कई त कपिड़ा भिॼी विया हुयमि, तंहिं सबबु थधि बिल्कुलु घणी पवणु लॻी। आख़िर ॾंद बि कूड़जी पिया ऐं ज़मीन ते किरी पियुसि। जॾहिं महाराजनि पंहिंजा चरण छुआया आहिनि तॾहिं सर्दी नास थी आहे ऐं हाणे शरीर बिल्कुलु ठीकु आहे। ऐं हूअं बि सभु पीड़ा जे भञण वारा तव्हीं साहिब ई त आहियो। दीनानाथ दयाल फरमाइण लॻा त हे भाई लहिणा, असीं जेके बि सख़्तियूं था ॾिसूं ऐं घणनि क़िस्मनि जूं तपशाऊं था करियूं, से सभु पंहिंजनि सिखनि शेवकनि जे कल्याण करण लाइ था करियूं। एतिरो चई श्री सतगुरु धर्मशाला में अची वेठा, प्रेमियुनि नमस्कार कयो ऐं शब्द कीर्तन शुरू थियो। तंहिंखां पोइ वेदी कुल दीपक ॿी हिकु कठनि तपस्या करण जो आरंभ कयो। ॻोठ जे ॿाहिरां हिकु कखनि जी झूपड़ी ठहिराए ऐं अंदरि पथरनि जी सेजा तयारु कराए उते रहण लॻा। सारे ॾींहं में फ़क़ति सनान जे महिल सतगुरु ऐं भाई लहिणो ॿाहिरि निकिरंदा हुआ। पोइ सारो वक़्तु पथरनि जे सेजा ते वेहंदा ऐं आराम कंदा हुआ। ॾींहं में 2 दफ़ा भंडारो थींदो ऐं अनेक जीव खाई तिरपत थींदा हुआ। जॾहिं प्रसाद तयारु थी रहंदो तॾहिं ब्राह्मण भंडारी हथ ॿधी साहिबनि जे साम्हूं अची बीहंदो हो। ॿियो कुझु बि पुछंदो न हो। जॾहिं सतगुरु मथे नज़र कंदा हुआ तॾहिं उन खां पुछंदा हुआ त रसोई तयारु आहे छा? ब्राह्मण जवाबु ॾींदो त हाओ, तव्हांजे कृपा सां तयारु आहे। तॾहिं सचा पातशाह साणस गॾिजी वेंदा हुआ ऐं रसोई वरताए ईंदा हुआ। तंहिंखां पोइ भंडारो खुलंदो हो ऐं सिख शेवक आयो वियो खूब आनंद पियो कंदो हो। सतगुरु सभु कंहिंजे मन जा मनोरथ पुॼाईंदा हुआ। सभई प्रेम में गदगद थी साहिबनि जे आखाड़े में रही सुख पाईंदा हुआ। के पंहिंजे घर वेंदा हुआ। इन ई रीति बि घणो वक़्तु गुज़ारियो। इन खां पोइ वरी साहिबनि कठनि तप शुरू कयो, जो रसोई वरताइण बिल्कुलु बंदि करे छॾियाऊं ऐं हिकु अक जी फुलड़ी 8 पैरनि में खाईंदा हुआ ऐं वरी पाणी बि कोन पीअंदा हुआ। को सवा ज़मीन ते निशान कराए छॾियो हुआ, जंहिंजे अंदरि पिया घुमंदा ऐं शब्द कंदा हुआ। जेल में ट्रामे जी लंगोटी, मथे में साधारण दुशालो ॿधल हूंदो आहिनि। वधीक बदन ते कपिड़ा कोन पाईंदा हुआ। जॾहिं राति पूरी थींदी हुई तॾहिं कुटिया में अची पथरनि जे सेजा ते सुम्ही पवंदा हुआ ऐं प्रातः काल जे वक़्तु उथी सनानु करण वेंदा हुआ। इन ई रंग में बि केतिरा ई ॾींहं गुज़ारियऊं। पोइ त अक जी फुलड़ी बि खाइण बंदि करे छॾियऊं। हिकिड़ो मासो मिटीअ जो वरताईंदा हुआ ऐं हर वक़्तु पंहिंजे मुख मां ई शब्द उचारींदा हुआ, नाव सुहावा वक़्तु सुहावा, यानी बलहार वञा तुंहिंजे नाम तां, यानी उहो वक़्तु सफलो आहे जंहिंमें तुंहिंजो नाम वणे थो। सतगुरनि जे अहिड़े कठनि तपनि करण करे बि पेशानी हीरे जीअं पई चिमकंदी हुई। अहिड़ीअ महिमा खे ॿुधी बेशुमार माण्हू उते बि सिक रखी साहिबनि जे दर्शन करण ईंदा हुआ ऐं जेको बि मथो टेकींदो हुअनि तंहिंखे सतनाम जो जाप जपाईंदा हुआ त सतनाम जो सिमरन करियो त तव्हांजा सभु दुख दूर थींदा। साहिबनि जो उपदेश ॾियण ऐं माण्हुनि खे सही राह बताइण जो नतीजो इहो थियो जो हर हंधि माण्हुनि में सुमत भक्ति वाधारे चाह साण थी ऐं चइनी तरफ़नि जय जयकार थी ऐं माण्हू पंहिंजनि पूरनि धर्मनि ते हलण लॻा। इन ई आनंद में पिणु ॻच वक़्तु गुज़ारियऊं। तंहिंखां पोइ साहिबनि खे सिखनि जे परीक्षा वठण जो ख़्यालु थियो ऐं सिखनि खे सॾाए हुकुम फरमायऊं त आईंदह 8 पैरनि में फ़क़ति हिकिड़ो दफ़ो रसोई थिए ऐं सभिनी सिखनि खे आज्ञा ॾिनऊं त तव्हीं सभई हली हर काहियो
ऐं सचे मन सां पोख करियो त तव्हांजी बुद्धि निर्मल थिए। इहो उपदेश माण्हुनि खे ॿुधाए सतगुरु माण्हुनि खे पाण साण वठी वञी खेत करायो ऐं सारो ॾींहुं पोरियो करायो। सिखनि खां जॾहिं पोरियो न पुनो तॾहिं साहिबनि खां मोकिलाए घर ॾांहुं रवाना थिया। 2-4 ॾींहं बुखूं कढी पोरियो बि कयाऊं, पर पंहिंजी आजमाइश अध में ई छॾे वञी घरू कमनि खे लॻा। इन ई तरह जॾहिं अध खां घणो ताइदाद घरनि ॾे हलियो वियो ऐं बाक़ी जेके बचिया तिन खे साहिबनि फरमायो त आईंदह हिक न ॿिए ॾींहुं भोॼन ठाहिजो। ऐं सतगुरु खे हिमथाए चवण लॻा त नेक नियत साण पोरियो करियो त तव्हांजा संकट ऐं संसार नास थियनि। अहिड़े नमूने बि 10 ॾींहं गुज़रिया, पर माण्हुनि में बुख ॾाढी घणी थी ऐं व्याकुल थी पिया। अहिड़ी हालत खे ॾिसी उन्हनि रहियलनि मां बि अधु हिसो माण्हुनि जो रवानो थी वियो, बाक़ी अञा बि के रहिया। उन्हनि वीचारनि ते त मौत बि क़बूल करे रहण वासियो ऐं ॾींहं जा 4 पहर हर काए अची साणा थी पवंदा हुआ ऐं पको ख्यालु करे छॾियाऊं त कुझु बि थी पवंदो त असीं न वेंदासीं। पेट में बुख हूंदी हुअनि त बि शांत मन थी पिया गुज़ारींदा हुआ। बदन में खाधे पूरे न खाइण करे जेतोणीकि हीणा थी पिया हुआ त बि घर वञण जो ख़्यालु असुल कोन हुअनि। साहिबनि जॾहिं ॾिठो त ही पूरन सज्जन आहिनि तॾहिं वरी रोज़ भोॼन ठाहिण जी आज्ञा ॾिनऊं ऐं जंहिं करे सिख अलबत आनंद में गुज़ारण लॻा। ख़ूब प्रेम सां खाई करे सारो ॾींहुं पिया खेतीअ में महिनत कंदा हुआ। आख़िर जॾहिं फसल पची तयारु थियो तॾहिं साहिबनि खे अची ॿुधायूं। साहिबनि फरमायो त वञी लाबारो हणो, पर गाय जो न, मोड़ियूं ॿधी रखंदा वञिजो। इहो कीअं? गाय जो न, गाय लिखियल आहे। मोड़ियूं ॿधी रखंदा वञिजो, खाइजो न जा ईअं हुजे। साहिबनि जी आज्ञा पाए सिखनि बनीअ ते वञी काना लुणी मोड़ियूं ॿधी ढेर करे मोटी साहिबनि वटि आया ऐं वेनती कयऊं त हे दीन बंधु, सभु पोख लुणी कठी कई अथऊं, वॾा ढेर लॻी विया आहिनि, हाणे जीअं आज्ञा करियो। साहिब हिकदमि उथी हिननि साण गॾिजी रूबरू ज़मीन ते आया। साहिबनि चओ तरफ़ नज़र करे सिखनि खे चयो त भाई शाबस तव्हांखे आहे जो तव्हां असांजे वास्ते हेतिरियूं महिनतूं कयूं आहिनि। तव्हांजो पोरियो साहब पियो, असीं बिल्कुलु घणो ख़ुशि थिया आहियूं, पर हाणे असांजो हिकिड़ो वचन क़बूल करियो त असीं तव्हांखे ॿुधायूं। सभिनी सिखनि हथ जोड़े अर्ज़ु कयो त सचा पातशाह, असांजे हथ कुझु बि न आहे, असां तव्हां साहिबनि जा दास आहियूं। इहे अखर ॿुधी गुरु महाराजनि फरमायो त भाई हेतिरो सारो अन्न ॾिसी तव्हांजूं दिलियूं लालचजी वियूं आहिनि ऐं वधीक मोह थियो अथव, तंहिं करे हिन अन्न खे फूके बाहि खणी ॾियो त मोह खां छुटी पवंदा ऐं लालच खां बि बची पवंदा। साहिबनि जा अहिड़ा वचन ॿुधी करे वीचारनि सिखनि जा होश ई खता थी विया, छाकाणि जो हुननि वीचारनि महिनत करे जो अन्न पैदा कयो तिन भाइयूं त मिड़ई साहिबनि वटि सोभारा थींदासीं, पर हिते भाती का ॿी थी पई। केतिरनि दिलि में ख़्यालु कयो त असीं बिल्कुलु कोन कंदासीं, पर केतिरा त असुल साहिबनि जा पूरा विश्वासी हुआ। तिन चयो त ॿेली ही त अन्न आहे, पर कुझु बि हुजे त साहिबनि तां बलहार करे छॾियो। इहो वीचार करे सचनि प्रेमियुनि वञी टांडो सुकल अन्न खे ॾिनो। थोरे ई वक़्त में अन्न सड़ी भस्म थी वियो। केतिरनि जूं त वातें आङुरियूं हुयूं त ही साहिबनि छा कयो। नेठि सभिनी चयो त भाई गुरुजन जी गत गुरुजन ॼाणनि, असीं त महाराजनि जूं गुज़ारतूं सम्झी नथा सघूं। सभई धन गुरु पुकारे करतारपुर मोटी आया ऐं शब्द कीर्तन थियण लॻो। गुरुजन जो विचित्र बयान। मथी लीला खे कुझु वक़्तु गुज़रण बैदि गुरु महाराजनि ख़्यालु कयो त अहिड़ी लीला कजे जंहिंमें माण्हुनि जी पूरी ख़बर पई सघे त हिननि जो असां सां सचो प्रेम आहे या रुगो ॿाहिरियो। इहो वीचार करे
साहिबनि हिकु शिकारीअ जो वेस करे केतिरा कुता साण वठी अची सुअरनि जे पुठियां पिया ऐं शिकारियुनि जहिड़ा हथियार बि पाण साण खयां ऐं लॻा शिकार करण। साहिबनि जे अहिड़े अजीब नमूने खे ॾिसी माण्हुनि मां साहिबनि जे वास्ते श्रद्धा निकिरी वई ऐं हू बेमुख थी चवण लॻा त साहिब जन हाणे मस्ताना थी पिया आहिनि जो हाणे कुकर्म करणु शुरू कया अथनि। इहे संसारदारे हू सभु साहिबनि खे छॾे रफू चकर थी विया। पर भाई लहिणो जो असुल खां साहिबनि जो सचो प्रेमी हो, जंहिं साहिबनि साण अलाए कहिड़ा कहिड़ा वक़्त गुज़ारिया, सोई गुरुजन साण साथी रहियो। साहिबनि इन ई हालत खे ॾिसी ही महासुंदर शब्द उचारियो। श्री राग महिला पहला। एक स्वान दुई शुआनी नाल, बल्कि बौके सदा उयाल। कूड़ छुरा मुठा सरदार, दानक रूप रहा करतार। मैं पत की पंद न करनी की कार, हव बिगड़े रूप रहा करतार। तेरा नाम तारे संसार, मैं एहो आस एहो आधार। मुख निंदा आखां दिन रात, परगर जोई नीच सनात। काम क्रोध तन वसय चंडाल, दानक रूप रहा करतार। खाई सुरती मलू की वेस, हऊं ठगवारा ठगी देस। खरा सियाणा बहुता बार, दानक रूप रहा करतार। मैं कीता न जाता हराम खोर, हऊ क्या मोए देसा दुष्ट चोर। नानक नीच कहे विचार, दानक रूप रहा करतार। तात्पर्य। गुरुजन मथी सुंदर शब्द में फरमाइनि था त हे करतार, मूं साण गॾु हिकु कुतो यानी लोभ ऐं ॿ कुतियूं यानी आशा ऐं मनशा ॿई गॾु आहिनि, जो हर रोज़ सुबुह जो सवेर तृष्णा ऐं खुदिया खे जाॻाइनि थियूं ऐं मुंहिंजे हथ में कूड़ रूपी काती पिणु आहे, जंहिं साण आउं पाप कूड़ करे खाईंदो आहियां। मां शिकारी थी करे रहां थो, जीअं शिकारियुनि जे घर फोलण साण सवाइ हॾ मांस ऐं चम जे ॿियो की बि न मिलंदो आहे, तीअं हे करतार मुंहिंजे शरीर रूपी घर में बि इहे सभु वस्तू मौजूदु आहिनि। मूं सतगुरनि जे सिख्या ते बि विश्वास कोन कयो ऐं न मूं संदसि सिख्या मूजब हलत कई, ऐं मां साहिबनि जे आज्ञा खे उल्लंघन करे अपवित्र ऐं भयानक रूप में रहां थो। जीअं ॿेड़ीअ में चढ़ण करे दरिया पार पइबो आहे, तीअं तुंहिंजे नाम जपण करे संसार सागर खां पार थिजे थो। हे करतार, मां नीच आहियां ऐं मुंहिंजा नीच कर्म आहिनि। मुंहिंजे मन में काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार अथवा केई विकार मौजूदु आहिनि, जे मूंखे पंहिंजी पुतली समझी नचाइनि था। सो हे करतार, मूंखे आशा आहे त तव्हीं मुंहिंजे कंहिं बि विकार ॾांहुं न ॾिसंदा। मूं साधुअ जो रूप रखी पे माण्हुनि खे ठगियो आहे। मूं नानक नीच वीचार कयो आहे त मां शिकारी रूप में रहां थो। ज्योति स्वरूप स्वामी मथियों शब्द वॾे आवाज़ सां चवंदा फिरंदा रहिया। जॾहिं अघोर जंग में रुख रखियाऊं, तॾहिं भाई लहिणे बि सही कयो त मतां गुरुजन मुंहिंजी परीक्षा वठंदा हुजनि। सो शांत चित कंदो साहिबनि साण पे हलियो। थोरीअ देरि खां पोइ साहिबनि जो स्वरूप अहिड़ो त ख़ौफ़ाइतो थी पियो जो को बि गुरु जंहिंखे मुंहं में जेकर न ॾिसी सघे। तंहिं ते भाई लहिणे निमिरता भाव सां साहिबनि खे चयो त हे स्वामी, हाणे तव्हां कृपा करे ही जेको नमूनो अख़्तियार कयो अथव सो दया पाले बंदि करियो, छाकाणि जो केतिरा सिख बि इन ई सबबु छॾे विया आहिनि ऐं बाक़ी हिकिड़ो मां ई बचियो आहियां। सो हे सतगुरु, मां तव्हांजे चरणनि जो दास आहियां। मां तव्हांखे असुल न छॾींदुसि। तव्हांजे मथां जेकॾहिं ही मुंहिंजो सिर हली वञे त बि मां पंहिंजा वॾा भाग सम्झंदुसि। एतिरो ॿुधी करे महाराजन भाई लहिणे खे फरमायो त चङो, जे तुंहिंजी असां में श्रद्धा आहे त असीं तोखे हुकुम था ॾियूं त हितां तूं बिना देरि जे हलियो वञ, पर सिधो वञ, किथे बि बीहजांइ न ऐं न की पुठिते ई निहारजांइ। साहिबनि जा अहिड़ा वचन ॿुधी भाई लहिणो सिधो रवानो थियो ऐं साहिबनि जे हुकुम मूजिबि न की किथे बीठो
नकी पुठिते ई निहारियईं। सिधो दरबार में हलियो आयो, जिते केई सिख धन माल घर बार त्यागे साहिबनि जे दर्शन जा प्यासी रहंदा हुआ। तिन खे समूरी साहिबनि जी वारदात करे ॿुधायईं ऐं पिणु संगत खे कोमल ऐं शीतल वचननि में हिन तरह चयाईं त हिन कली काल में जीवन जे उद्धार करण वास्ते कर्ता पुरख पाण अची प्रगट थियो आहे। असांखे आज़माइण लाइ कई परीक्षाऊं वठी रहियो आहे। तंहिं करे तव्हीं पंहिंजे मन खे स्थिर करियो, मतां घबराइजी वञो। परीक्षा वठण जी रीत आदि खां ई हली थी अचे। ऋषि विश्वामित्र राजा हरिश्चंद्र जी परीक्षा वरिती। राजा मोरदज जी श्री कृष्ण भॻवान पाण परीक्षा वरिती हुई। अहिड़ीअ तरह जूं ॿियूं बि घणेई कथाऊं भाई लहिणे श्री सतगुरनि जे सिखनि खे ॿुधायूं। अञा 3 घड़ियूं मस गुज़रियूं हुयूं त मथां गुरु महाराज बि ओचितो ई ओचितो अची अंदरि गिड़िया। सभिनी सिखनि साहिबनि खे ॾिसी उथी नमस्कार कयो। उन वक़्तु साहिबनि जे चेल में ट्रामे जी लांगोटी ऐं मथे में दलक, साहिबनि जे हथ में डंडो, शिकारी वेस अथवा कातियूं हिन वक़्तु साहिबनि खे कोन हुयूं। कृपा निदान धर्मशाला में विराजमान थिया ऐं पोइ अहिड़ी रीत खणी अख़्तियार कयऊं जो जेको ई सिख मथो टेकण ईंदो तंहिंखे पुठीअ ठपण जे बदिरां पुठीअ वारो डंडो हणी कढंदा हुआ। सिखनि दिलि में ख़्यालु कयो त साहिबनि खे हाणे अलाए जे छा थी वियो आहे जो अहिड़ी हालत था हलनि, पर प्रेम जा सिकायल ऐं मुक्तीअ जा चाहींदड़ दिलि जले उहे डंडा बि क़बूले साहिबनि वटि वेठा रहिया। साहिबनि ॾिठो त ही कीन वेंदा, तॾहिं उन्हनि खे फरमायूं त भाई तव्हीं असांजा प्रेमी आहियो, तंहिं करे तव्हांखे हुकुम था ॾियूं त बिना देर जे हितां हली वञो, न त डंडा खाईंदा ई रहंदा। सिखनि वराणी ॾिनी त सतगुरु जो आपकी मर्ज़ी, बाक़ी हम तो नहीं जाएंगे। तंहिं ते साहिबनि खेनि चयो त चङो भला तव्हीं मुंहिंजे पुठियां हलिया अचो। ईअं चई साहिब अॻियां ऐं ॿिया सभु सिख पुठियां करे साहिब सिखी परखण वास्ते धर्मशाला खां थोरो पंधु परे विया। रस्ते वेंदे ॾिठऊं त हिकिड़ो मुर्दो सफ़ेद चादर पहिरियल पियो हो। तॾहिं साहिबनि सिखनि ॾांहुं निहारे चयो त भाई तव्हीं असांजा सचा प्रेमी आहियो, असीं तव्हांखे आज्ञा था ॾियूं त ही मुर्दो तव्हीं सभु गॾिजी खाओ। श्री महाराजनि जे वाता इहे वचन ॿुधी वेचारनि सिखनि जा त ताला ई गुम थी विया। अची मंझंदि बाज पई, के केॾां गुम थी विया। बाक़ी के थोरा दिलि जले बीह रहिया। बाक़ी बीठलनि खे गुरुजन चयो त जेकॾहिं तव्हांखे असांजो कयो क़बूल आहे त हिकदमि असांजे हुकुम जी पैरवी करियो, न त तव्हीं बि भॼी घर हली वञो। सिखनि अञा हिक ॿिए ॾांहुं पे निहारियो त एतिरे में महाराजनि बि खयो हथ में डंडो। सिख वीचारा डंडो ॾिसंदे ई उथी भॻा। कुल सिख भॼी विया, बाक़ी भाई लहिणो बीठो रहियो। महाराजनि चयसि त भाई लहिणा तूं वरी छो बीठो आहीं, तूं बि भॼी पासो कर, न त ई मुर्दो तोखे खाइणो पवंदो। भाई लहिणे चयो त सचा पातशाह तव्हां लाइ सिर ॾियणु क़बूल आहे, ही मुर्दो खाइण मूं लाइ छा आहे। महाराजनि फरमायो त तॾहिं देर न कर, हिकदमि खा। भाई लहिणो आज्ञा मञे करे बीठो मुर्दे जे चओ तरफ़ फेरा ॾियण। महाराजनि चयसि ही छा थो करीं, एतिरी देर छा लाइ थो करीं, जे दिलि नथो भरे सघीं त रवानो थी घर ॾांहुं। भाई लहिणे चयो त सचा पातशाह देर इन ई लाइ पे कई अथमि त कहिड़े पासे खाइण शुरू करियां। महाराजनि चयो पेरनि खां वठी खाइण शुरू कर मुंहं ताईं। लहिणे सतनाम चई वठी चादर जो मथे खईं। चादर खणंदे छा ॾिसे त कणा साहिब आहे, न को मुर्दो न को बुर्दो। लहिणे इहो इसरार ॾिसी महाराजनि खे चयो त स्वामी तव्हीं धन आहियो, मां खसीस मनुष्य तव्हांजी केतिरी उस्तती करे थो सघां। ईअं चई महाराजनि जे चरणनि ते किरी पियो। हा अचे थी। महाराजनि अहिड़ा वचन लहिणे जे वातां ॿुधी निहायत ख़ुशि थिया। लहिणे खे चयऊं त असां तोखे परखियो, तूं असांजो परम अनूप स्वरूप थींदे ऐं असीं तुंहिंजो
तुंहिंजो स्वरूप थींदासूं। याने तुंहिंजे ऐं असांजे विच में भेद न रहियो आहे। असीं पाण खां पोइ सॼो जग तोखे ॾींदासीं। तूं सचो सुंदर सिख आहीं। तूं कुल सिखनि में श्रोमणी आहीं। तुंहिंजो जस वॾा वॾा ऋषि मुनि ॻाईंदा। ईअं चई सचा पातशाह लहिणे सां गॾिजी करतारपुर में आया ऐं धर्मशाला में अची आरामी थिया। ॿिए ॾींहुं सुबुह जे खुलासगीअ जे वक़्त में भाई लहिणे जी मर्ज़ी थी त महाराजनि खां तत्व ज्ञान बाबति कुझु पुछां ऐं सम्झां। इहो ख़्यालु करे भाई लहिणो महाराजनि वटि लंघे आयो ऐं प्रणाम करे साहिबनि जे सन्मुख वेही रहियो। अंतर्यामी भाई लहिणे जे अंदर जी मुराद सही करे खेसि चवणु लॻा त भाई लहिणा, असां तुंहिंजी परीक्षा वरिती आहे, तूं बिल्कुलु पास आहीं। तॾहिं भाई लहिणे हथ ॿधी चयो त हे कृपानाथ, कृपा करे हिन पत्थर रूपी शरीर खे पंहिंजे जल रूपी ज्ञान सां ॻारे छॾियो। अहिड़ा निमिरताईअ जा वचन ॿुधी करे महाराजनि फरमायो त भाई लहिणा, हिन शरीर अंदर बि राजधानी आहे। यानी शरीर जो राजा मन आहे ऐं मन राजा खे वरी वज़ीर वीचार आहे ऐं वीचार वज़ीर खे वरी 5 कोटार आहिनि। यानी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। इन्हनि 5 कोटारनि खे वरी 2 स्त्रियूं आहिनि। यानी आशा ऐं तृष्णा। इन तरह सारे मन जी कारबार इन खे सुप्रद थियल आहे। तंहिं करे हर हिकु कोटार अथवा राजा अथवा वज़ीर अथवा स्त्रियूं पंहिंजो पंहिंजो कमु कनि था ऐं उन्हनि जे कम जो नतीजो कंहिं ते चङो कंहिं ते ख़राबु पवे थो। पर इन्हनि सभिनी खां आत्मा न्यारो आहे जो सच ऐं साफ़ आहे। इन ई आत्मा खे उहे जीव ॾिसी सघनि था जे जीव सतो गुण जे 4 प्रकारनि जी विरती यानी मन, बुद्धि, चित्त ऐं अहंकार जे पैदा थियल, जिन खे गॾे अंतस्करण चइजे थो। ऐं इन्हनि सभिनी खां वरी आत्मा न्यारो रहे थो। अंतस्करण में जो सतो गुण आहे तंहिंमें वरी चेतन जो पाछो पवे थो। उहो चेतन जो प्रतिबिंब जिन जो अंतस्करण सतो थिए थो से ई ॾिसी सघनि था। ऐं जिन जो वरी अंतस्करण पाप ते बीठल आहे तिन जी बुद्धि मलिन थियण सबबि नथा ॾिसी सघनि। उहे जीव जे इहो वीचार कनि था से ईश्वर जे काल खां नथा डिॼनि ऐं वरी पाण खे अमर सम्झी अहिड़े अभिमान खे पाए ॼमण मरण जे ॼार में फासी वञनि था। 5 कोशनि मां पहिरियों कोश आहे अस्थूल शरीर, जंहिंमें अहम भाव यानी आपो आप या खुदी रहे थी, जंहिं करे जीव दुखी थिए थो। ॿियो आहे सूक्ष्म शरीर, जंहिंजा 5 बांगा थियनि था। इंद्रियूं, हथ, पेर, लिंग, गुदा, वात, इन्हनि खे जड़ इंद्रियूं चयो वञे थो। वरी ॿियूं 5 सूक्ष्म इंद्रियूं बि थियनि थियूं, यानी शब्द, स्पर्श, रूप, रस ऐं गंध। लुंग शरीर चङनि ख्वाए बुरनि कर्मनि जो फल पाए हिन लोक ऐं परलोक में अचे ऐं वञे थो। इन ई लुंग शरीर जो वरी हिकु ॿियो कर्ता थिए थो, जंहिंखे कारण अथवा अज्ञान चइजे थो। अज्ञान जो स्वरूप बिल्कुलु सूक्ष्म आहे, जंहिंजे करे ही जीव संसार रूपी समुंड में पवे थो। आत्मा जो उन्हनि सभिनी खां न्यारो आहे, तंहिं करे हर्ख शोक खां रहित आहे, जो आख़िर आनंद में वञी समाइजे थो। एतिरो ॿुधी भाई लहिणे हथ जोड़े करे पुछियो त हे दीनानाथ, नीति करण सां आत्म पद खे कीअं थो प्राप्त थिजे? इहा वार्ता कृपा करे मूंखे चङीअ रीति सम्झायो। जगत आरत सतगुरनि फरमायो त हे प्यारा, अवल त तूं 5 कोशनि मां अहिंस भाव बिल्कुलु कढी फिटो कर। तंहिंखां पोइ कीअं आत्म आनंद खे थो पाइजे सा हक़ीक़त ख़्याल ॾेई ॿुध। बोलो सतगुरु देव भगवान की जय।
बोलो कारकत भगवान की जय। अध्याय 20। जयद्रथ राजा जो दीपक बारे मंदिर साफ़ करण। डंडक बन में राजा सुदर्शन ऐं मदालसा जी कथा। ॾीए ॿारण जो महात्म। महर्षि नारद चवण लॻो त हे राजन, हाणे मां तोखे ॾीए ॿारण जो महात्म थो ॿुधायां, जेको सभिनी पापनि खे नाश करण वारो ऐं ब्रह्मा जो चयल आहे, सो कन लाइ ॿुध। प्राचीन समय में चंद्रवंश में जयदुज नाले हिकिड़ो राजा हो, जो हमेशा विष्णुअ जे मंदर में वञी लेपो ॿुआरी ऐं छंड फूक करे ॾीओ ॿारींदो हो। हिकु दफ़े रेवती नंदीअ जे कंठे ते विष्णुअ जे पूॼा करण लाइ वियो। वीतहोत्र जो हिकिड़े राजा जो प्रोहत हो, सो राजा खे मंदर में सफ़ाई कंदो ऐं ॾीओ ॿारींदो ॾिसी अचरज में पइजी वियो ऐं राजा खे चवण लॻो त हे भगत शिरोमणी, तूं हमेशा मंदर में लेपो ॿुआरी करे दीप दान कंदो आहीं, यानी ॾीओ ॿारींदो आहीं। भॻवान जे प्रसन्न करण जा ॿिया बि घणा ई कर्म आहिनि। जयदुज राजा प्रोहत जा इहे वचन ॿुधी निम्रता सां चवण लॻो त हे प्रोहत, मां तोखे हिकिड़ो पंहिंजो पूर्वलो चरित्र थो ॿुधायां, जो तूं कन लाइ ॿुध। सतयुग जे समय में हिकिड़ो विद्वान ब्राह्मण दया धर्म सहित हो, जो न करण जहिड़ा कर्म कंदो, न यज्ञ कराईंदो, न पूजा पाठ ई कंदो हो, न विकिणण जहिड़ा पदार्थ विकिणंदो हो। हुनजी चाल चलगत तमामु बिगड़ियल ॾिसी भाउरनि बि हुनखे घर मां कढी छॾियो, जंहिं करे दरिद्र दुखी ऐं रोगी थी खंघ ऐं दम जे बीमारीअ सां नर्मदा नंदीअ जे कंठे ते मरी वियो। मरण खां पोइ हुनजी स्त्री ॿुद्धवंती व्यभिचारण थी पई, जंहिं करे हुनखे बि भाउरनि घर मां कढी छॾियो। सा हिकिड़े चंडाल सां लॻी वई, जंहिंमां दंडकेतुअ नाले सां महापापी पुत्र पैदा थियुसि, जो ब्राह्मणनि जो जानी दुश्मन, शराब मांस मदरा वरताईंदो हुउसि, हरण ऐं ॿिया पखी मारे शिकार कंदो हो, गऊ हत्या बि कंदो हुउसि, वाट वेंदड़नि मुसाफ़िरनि खे बि फुरींदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं पर स्त्रीअ सां दिलि परचाइण कारण विष्णु मंदर में लंघे वियो। भोग करण वक़्तु उते बती जॻायमि, जंहिं करे मुंहिंजे जन्म जन्म जा पाप नाश थी विया ऐं चादर विछाइण कारण केतिरी जॻह बि ॿुहारियमि। अचानक के पुलिस वारा अंदरि लंघे आया ऐं मूंखे चोर करे वरिताऊं। तलवार सां मुंहिंजो सिर कपे हलिया विया। एतिरे में विष्णु भॻवान जा पार्षद विमान खणी आया, जे मूंखे विष्णु लोक में वठी विया। 100 कल्पनि ताईं मां ब्रह्मलोक में रहियुसि। तंहिंखां पोइ सुर्ग जा सुख भोगे हाणे चंद्रवंश में जयदुज राजा अची थियो आहियां। मां त पर स्त्रीअ सां भोग करण जे इच्छा सां विष्णु भॻवान में ॾीओ ॿारियो, धरती साफ़ कई हुई, जंहिं करे मूंखे हीअ राजाई मिली आहे। जेके सच्चीअ नियत सां भॻवान जी भक्ति करे ठाकुर जीअ जी पूॼा करे उन जे मंदर में जोत जॻाईंदा ऐं लेपो ॿुआरी करे सफ़ाई कंदा हूंदा, तिन खे त अखुट फल मिलंदो हूंदो। अहिड़ो वॾभागी वरी जनम मरण जे चक्कर में न ईंदो। जयदुज राजा जी इहा अमोलक कथा ॿुधी वीतहोत्र ॾाढो प्रसन्न थियो ऐं उन ॾींहं खां वठी विष्णु मंदर में ॾीओ ॿारे लेपो ॿुआरी पाए प्रेम सां पूॼा करण लॻो। सूत जी महाराज सोनक आदिक ऋषीश्वरनि खे चवण लॻो त नाए थिर जोबन जवानी माल धन संसार में, हर को हलियो वेंदो हितां गर्क थींदा गार में। धर्म कर शुभ कर्म कर जेसी दमन में दम अथी, दुख न हेमा को बि ॾिसंदो मोह माया ॼार में। जॾहिं करोड़नि जन्मनि जा पुण्य अची कठा थींदा आहिनि, तॾहिं हीअ मानशा देई मिलंदी आहे। उन्हीअ में बि विष्णुअ जी भक्ति कंहिं वॾ भाग्य खे प्राप्त थींदी आहे। नारद चवण लॻो त हे राजन, जेको ॿिए जो ॿारियल ॾीओ सुजाग कंदो आहे, उन्हीअ ते बि भॻवानु ॾाढो प्रसन्न थींदो आहे, उन्हीअ खे पंहिंजी उत्तम गति ॾींदो आहे। इन्हीअ बाबति हे राजा पृथु, मां तोखे हिकिड़ी कथा थो ॿुधायां। राजा रेवत खे भद्रबुद्धीअ नाले हिकिड़ो पुटु हो,
जो वेद विद्या में 16 कला संपूर्ण हो, जंहिंखे वरी सुदर्शन नाले हिकिड़ो पुटु पैदा थियो, जो नर्मदा नदीअ जे किनारे ते महिलात जोड़ाए उते घणा ऐश मजा वठण लॻो। हिकिड़े ॾींहुं सुदर्शन 5 हथियार पहिरे शिकार करण लाइ हिकिड़े बन ॾांहुं हलियो वियो। वाट ते घणेई मिर्ग मारियईं, सेना समेत घणो परे निकिरी वियो। राति जो मिर्ग मारे उन्हनि जो मांस खाई सॼी राति गुज़ारियऊं। सुबुह जो नदीअ जे पार हिकिड़ी अमा सोभनीक स्त्रीअ ते नज़र पियसि। उहा नाज़नीन बि राजकुमार जे नज़रुनि में नज़रां लड़ाइण लॻी। उहा रूपवंती हिकिड़े गोंड राजा जी कन्या मदालसा नाले हुई। सा साहेड़ियुनि सां जंगल जो सैर करे रही हुई। दिलि राजकुमार ॾांहुं टिकियल हुअसि। सुदर्शन पंहिंजी सेना खे उते छॾे घोड़े ते चढ़ी अकेलो हुन भर हलियो वियो ऐं हिकिड़े वण जे ओट में लिकी हुन नाज़नीन खां सारो समाचार पुछियो। मनोहर नेत्रनि वारी पंहिंजे कुल ऐं पिता जो नालो ऐं ॿियो बि सभु हाल ॿुधायुसि। उन वक़्तु हिक ॿिए ते मोहित थी ॿिन्ही गंधर्व विवाह कयो। पोइ नर्मदा नदीअ जो सैर कंदा ॿई घर अची पहुता ऐं हिक ॿिए में ख़ूब ऐश आराम करण लॻा। राजा बर्द बुद्धि पंहिंजे पुट सुदर्शन खे राज ॾेई पाण वञी वन में तपस्या करण लॻो। राणी मदालसा पंहिंजे पतीअ सुदर्शन खे विष्णु भॻवान जी पूॼा सेखारण लॻी। विष्णुअ जो सोने जो मंदरु जोड़ाए ठाकुर जीअ जी मूर्ति ठापे उनखे मणिया मुंडियूं पाए मूर्तिअ जे प्रेम सां पूॼन करण लॻा। हिकु दफ़े कारकत जो महापवित्र महीनो हो। विष्णुअ जे मंदर में राणी ॾियो ॿारे रही हुई। तॾहिं सुदर्शन उनखे ॿाहिरां सॾु कयो। उहो सॾु ॿुधी मदालसा पूॼा पूरी करण खां अॻु ॿाहिरि न आई। जॾहिं कुझु वक़्त खां पोइ ॿाहिरि निकिती तॾहिं सुदर्शन चयसि त हे प्यारी, तूं जो चवंदी आहीं त स्त्रीअ जो गुरु पति आहे, पोइ तूं पूॼा करण ऐं ॾीए ॿारण में एतिरी देरि छो लाथी? राणी खिली चवण लॻसि त हे स्वामी, हिन कारकत जे महापवित्र महीने में मुंहिंजो घणो विश्वास आहे ऐं मूंखे आज़मूदो बि थियल आहे, जंहिं करे मां एतिरो हठ कयो आहे। चङे कर्म करण करे तव्हांखे नाराज़ थियणु न खपे। राणीअ जा अहिड़ा उपदेश ॿुधी सुदर्शन चवण लॻुसि त हे प्यारी, तो जेको आज़मूदो ॾिठो आहे सो मूंखे बि ॿुधाए। राणी मदालसा चवण लॻी त हे प्राणनाथ, मां तव्हांखे पंहिंजो अजीब चरित्र थी ॿुधायां, जो कन लाइ ॿुधो। गोदावरी नदीअ जे कंठे ते विष्णुअ जो हिकु सोभनीक मंदरु आहे। उन जे भरिसां दंडक बन बिल्कुलु रमणीक आहे। मां उते अनाज जे दाणनि खाइण वारी कुई अची थियसि। हिकिड़े महात्मा कारकत जे महीने में उन जे बन में देव आस्थान में ॾियो अची ॿारियो, जो सॼो महीनो सांदहि ॿरंदो रहियो। हिकु दफ़े मां वटि पे सोरी त वटि सोरींदे मुंहिंजो मुंहुं जली वियो, जंहिं करे मां उन जे आस्थान में ई मरी वियसि। इन जे वट जे सोरण जे पुण्य करे हे राजन, मां तुंहिंजी स्त्री अची थी आहियां ऐं ॾीए जे लाट करे जो मुंहिंजो मुंहुं सड़ी वियो, तंहिं करे परमात्मा मूंखे हिन जन्म में सुंदर शोभा ॾिनी आहे। हे स्वामी, हिन कारकत जे महापवित्र महीने में जेको ठाकुर जीअ जे मंदर में ॾियो ॿारे थो, उन जी महिमा चवण खां ॿाहिरि आहे। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा पिर्थु, कारकत महीने में ठाकुर जीअ जे पूॼा करण ऐं मंदर में ॾियो ॿारण करे राजा सुदर्शन ऐं राणी मदालसा संसार सागर खां तरी पार पिया ऐं विमाननि ते चढ़ी विष्णु लोक में वञी प्राप्त थिया। पद्म पुराण मां कारकत महात्म जयदुज राजा जो दीपक ॿारे मंदर साफ़ करण राजा सुदर्शन ऐं मदालसा जे मुक्तीअ नाले 20 अध्याय संपूर्ण थियो। बोलो कारकत भगवान की जय। अञा 20 अध्याय आहिनि। मां
गुनाहनि जी माफ़ी सदा बन के ढकिजो मां ॿार तुंहिंजो आहियां सदा बन के ढकिजो मां ॿार तुंहिंजो आहियां माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां मिट माइट संगी साथी सभु सुख जा ॿारा अथई मिट माइट संगी साथी सभु सुख जा ॿारा अथई हिकु तूं ई सचो साथी हर हाल में साथ ॾिजांइ हिकु तूं ई सचो साथी हर हाल में साथ ॾिजांइ माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां भलो बाग थियो मुंहिंजो करे कुर्ब कयव पंहिंजो भलो बाग थियो मुंहिंजो करे कुर्ब कयव पंहिंजो भुलिजी न भुलां तोखे इहा महिर सदाई कजो भुलिजी न भुलां तोखे इहा महिर सदाई कजो माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां सुख दुख में साथ ॾिजो मां प्यासीअ खे पार कजो सुख दुख में साथ ॾिजो मां प्यासीअ खे पार कजो प्रेमिन खे पार कजो मां दास तुंहिंजो आहियां चरणनि जो ध्यानु ॾिजो मां दास तुंहिंजो आहियां माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां जपे नाम सदा जग में मां प्यार तुंहिंजो पायां जपे नाम सदा जग में मां प्यार तुंहिंजो पायां माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां
ताजा खुलियल अथई दुआरा, मुंहिंजे मां ताजा भरियल अथई भंडारा। हलिया हलिया भागन वारा, डोरिया डोरिया भागन वारा। ताजा खुलियल अथई दुआरा, मुंहिंजे मां ताजा भरियल अथई भंडारा। हलिया हलिया भागन वारा, डोरिया डोरिया भागन वारा। गुरुअ जे दया सां थिए थी सणाई, ॾिठो प्रेमिन खे कमी कान काई। गुरुअ जे दया सां थिए थी सणाई, ॾिठो प्रेमिन खे कमी कान काई। मिटी वेंदा मन जा मुंजारा, ओ मिटी वेंदा मन जा मुंजारा। हलिया हलिया भागन वारा, डोरिया डोरिया भागन वारा। ताजा खुलियल अथई दुआरा, मुंहिंजे मां ताजा भरियल अथई भंडारा। हलिया हलिया भागन वारा, डोरिया
लोली कोन जी से भले जाओ खाना यूं तो ले जावा कारला Kalau Bisri. kalau